अन्या इन्हें का मशहूर जेका मता तोड़ पोती हुजे आन मौला उहा घड़ी आन सुभान अल्लाह साईं जे इहा मुखे चवराईंदे इहा नात इन्हें नात मुखे 10 भेरा मदीनो घुमायो आ एडन एडन जाइन ते मुझे मतलब उन जिथे रबिल अव्वल में एकड़ा इज्तिमा थींदा आहिनि उनमें कुणा हुंदा आहिनि खुदा जाने तो त काडे छा चवंदा आहिनि बसर काडे एकड़ो पहाको हुंदो आ तो उनन में या दाह वडड़ा वेठा हन त दाह एकड़ी चवंदा हन त कुतड़े जी आसमान ते वेंदी आ वडड़ा दाह न न मार इन जी दाह आसमान ते वेंदी पर जे कुतड़े जी दाह आसमान ते वने थी तो मदाही जी दाह मदीने वाले ते कान वेंदी सुभान अल्लाह तो इहा दाह निकरे त करम थी वने आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी हाय आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी याद आए थमे यार जी हाय से लगी सरदार जी आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी है आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी वाह वाह मदीनो पाक पाक संदन जी खाकया वाह वाह मदीनो पाक पाक संदन जी खाकया है हक जहजे आह बेकार जी ओ याद आई आ सरदार जी आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी जवरायो मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी याद आई थमे यार जी ऐसे का लगी आ सरदार जी आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी बतियों मेरे मेट तू ओ मुझा करीम रब ओ राजन के मदीनों देखारी मोरे में महफिल पे कयम उते ये दाह निकती आशिक़े रसूल तवा जड़ा सगोरड़ा सदोरड़ा बुजुर्ग बैठा मुझो अल्लाह कंदो हिता जहाज भरबो सुभान अल्लाह खुदा जाने तो उन माड़ी लायको आ अचे सबनी पासपोर्ट ठहराया जहाज पूरो भरजी मदीने वियो सुभान अल्लाह अल्लाह साईं कंदो ओ चवदान जात तकावन खे भी मिठिया सुभान अल्लाह ओ मुझा रब मुझे मिटन जो भी मदीने जहाज मोकिल जा सुभान अल्लाह है मदियों मेरे ई बेट तो है किड़ो भेरो टिकट तो है खबर थी जागतादार जी हाँ याद आई आ सरदार जी आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी है आन मौला उहा घड़ी आन मदीने हलण जी दे जोदा पहिरियों साल थियो माधोवा मीरा नाल थियो है खोले तरीका दीदार जी है याद आई सरदार जी अल्लाह सही